दर तुझे ते आया वाली दरिया भगवानी सितारिया जो जो तुझे ते कुछ माण्हू नऊज़ बिल्लाह उहे तंज़ करण जे ख़ातिर सही नंढो ॿार हुयो चई ॾिसूं था मुस्लमान हिनखे होश मञनि था दस्तगीर मञनि था हिन नंढे ॿार खे खट ते खणी आया जीअरो ॿार चई त साईं हे मरी वियो आहे हिन जो जनाज़ो पढ़ो माना तंज़ वारे हवाले सां माज़अल्लाह गौस पाक फरमायो त हितां खणी वञो फिर ॿिए को वञी जनाज़ो पढ़ायो चई न साईं न तव्हां पढ़ो असां तव्हां ॾे आया आहियूं एतिरो परे को सिखजी गौस पाक फरमायो तव्हांखे चयो आहे त हितां खणी वञो ॿी जाइ ते वञी जनाज़ो पढ़ायो चई न साईं न तव्हांजी बारगाह में आया आहियूं तव्हां पढ़ो पाण फरमायो जॾहिं तव्हांखे चयोसीं खणी वञो त खणी वञो ॿकिरे बिरादरी उन्हनि ज़िद कई पोइ पाण फरमायो त बाबा हिन जो बाबो कहिड़ो आहे उहो उथी बीठो चए साईं मां आहियां चए तूं बाबो आहे चए हा चए बाबा तोखे चवां थो हिनखे खणी वञ त सम्झ में ॻाल्हि नथी अचे न चए न साईं तव्हां जे आया आहियूं तव्हां पढ़ो हे सॼा जो माण्हू वठी आया आहियूं जनाज़ो तव्हां पढ़ो पाण फरमायो असां पढ़ूं तुंहिंजी इजाज़त आहे चए हा साईं चए इजाज़त आहे चए हा साईं चए बाबा तुंहिंजी इजाज़त आहे चए हा साईं चए बीहो भला बस वज़ू करे बीठा जॾहिं गौस पाक अल्लाहु अकबर कई जनाज़ो शुरू थी वियो जॾहिं जनाज़ो ख़त्म थियो सलाम थियो त सॼा खिलण लॻा गौस पाक फरमायो छो खिलो था चए साईं हे मुस्लमान सॼा तव्हांखे मञनि था गौस करे मञनि था दस्तगीर करे मञनि था तव्हांखे इहा ख़बर न पई आहे त हे ज़िंदा आहे हिन जो जनाज़ो कीअं थो पढ़ां गौस पाक फरमायो हा इहा ख़बर हुई ज़िंदा ओड़ी महिल हुयो जॾहिं वक़्त खां इजाज़त घुरूं पिया हाणे ज़िंदा कोन्हे ॾिसेसि भले खोले दाऊं करे पुट के सब सदन लगो तो हु बोयो पे गौस भी था गौस हां गौस भी गौस आ जने नंढड़ो हूंदो जने से नंढड़ो हूंदो पाण